अस्सलाम वालेकुम दोस्तों। GSN जी लतीफ़। दोस्तों अॼु मां तव्हांजे लाइ हिकु वॾी मज़ेदार कहानी खणी आयो आहियां। कहानी आहे अक़लमंद काज़ी जी। उहे काज़ी जेके अॻे फ़ैसिलो कंदा हुआ। दोस्तों हिकु माण्हू हुयो, ग़रीब हुयो वीचारो, मज़दूर हुयो। काफ़ी ॾींहंनि खां हुनजी मज़दूरी न लॻी त बुख ते हो वीचारो। सोचे पियो त हाणे किथां मानी गभो मिले या मज़दूरी मिले त को पेट गुज़र थिए। त वियो हिकु दुकानदार वाणीअ वटि। उनखे चईं त यार मूंखे कम ते रख, मूंखे सिर्फ़ु खाइण जे लाइ मानी ॾिजां, बाक़ी भले तूं ॿियो कुझु बि न ॾिजां। चई बाबा तोखे मानी बि ॾींदुमि ऐं तोखे पघार बि ॾींदुमि, पर मुंहिंजी हिकिड़ी शर्त आहे। त हो बुख ते हो वीचारो। चई बाबा मूंखे तुंहिंजूं सभु शर्तूं क़बूल आहिनि, तूं सिर्फ़ु मूंखे मज़दूरी ते रख। चई बाबा पहिरीं तूं शर्त ॿुधी वञ, पोइ तूं क़बूल कजां। चई ॿुधाए भला कहिड़ी शर्त आहे। चई बाबा मूं वटि तोखे टाइम ते अचिणो आहे ऐं टाइम ते वञिणो आहे। चई बाबा बिल्कुलु ईअं ई कंदासीं, टाइम ते ईंदासीं, टाइम ते वेंदासीं। चई अगरि तूं 5 मिंट मूं वटि लेट आहीं त पोइ मां तुंहिंजी रान मां किलो गोश्त कटींदुमि। त मज़दूर सोचणु लॻो यार हे कहिड़ी शर्त आहे, पर हो वीचारो परेशान हुयो। चई ठीकु आहे, मूंखे तुंहिंजी इहा बि शर्त क़बूल। ॿियो ॾींहुं थियो, हे 5 मिंट अॻु पहुची वियो त हुन ॿारु बीहारे छॾियोसि। चई जॾहिं 1 सेकेंड रहे न त टपो ॾेई दुकान जे अंदरि अची वञिजां। हल टपो ॾेई 1 सेकेंड रहियो, टपो ॾेई अंदरि अची वियो। रूटीन ईअं ई हलंदो रहियो। हिकु ॾींहुं हिनखे 5 मिंट लेट थी विया त हे सोचणु लॻो त यार हाणे कीअं कंदुमि। हुन ॾिठो हुनखे बि ॻाल्हि विसरी वई हूंदी, कहिड़ो हाणे पथर ते लकीर आहे वञी माज़रत करे छॾींदुमि या सॉरी चई छॾींदुमि, बाबा हाणे माफ़ु कजां 5 मिंट देरि थी वई। पहिरीं त चई हुनखे ॻाल्हि विसरी वई हूंदी। पहुतो दुकान ते, वाणे अचेसि टाइम ॾिस। चई यार हा 5 मिंट लेट थी वई, माज़रत थो कयां, ॿिए वारे इनशाला कोन थींदी। चई बाबा ईअं थोरी थींदो आहे, तुंहिंजी मूंसां कमेंटमेंट थियल हुई ऐं तुंहिंजो वाइदो थियल हो, मां त तुंहिंजी रान मां किलो गोश्त कटींदुमि। चई बाबा ख़ुदा खे मन ईअं थोरी थींदो आहे, हो तो ईअं ई ॻाल्हि कई, मां बि ईअं ई हा करे छॾी। चई बाबा ईअं ई वारो सीन कोन्हे, मां तुंहिंजी रान मां किलो गोश्त कटींदुमि। चई यार हाणे ईअं न कर, रान मां किलो गोश्त जो कटींदे मां त चई मां माज़ूर थी वेंदुमि, माज़ूरी वारी ज़िंदगी गुज़ारींदुमि, ईअं न कर। चई बाबा तुंहिंजो वाइदो थियल आहे ऐं तोखे पंहिंजो वाइदो पूरो करिणो आहे। चई न यार मां ईअं नथो करे सघां। हाणे चयोसि हल फ़ैसिलो था करायूं। चई हल पहुता काज़ी ॾे। काज़ी खे चयनि बाबा हे ॻाल्हि हीअं, फ़ैसिलो कर। चई बाबा हाणे मग़रिब जो टाइम थी वियो आहे ऐं राति बि थियण वारी आहे, सुबुह जो फ़ैसिलो कंदासीं। हुननि चयो सही आहे। वाणी खे उते ई कमिरो ॾिनई। चई तूं उते सुम्ही पओ ऐं जेको मज़दूर हुयो, जवाबदार हुयो, हुनखे 12हीं मंज़िल ते हिकिड़ी कोठी ठहियल हुई, उते चई तूं उते हली सुम्ह। हुनखे उते छॾियईं। वाणियो त सुम्ही पियो। हाणे जीअं जीअं राति वधे पई तीअं हुनजा बि सूर वधनि पिया। हुनखे रुॻो इहे ई सोचूं हुयूं त यार मां त ॾोहारी थी वेंदुमि, हिन सां वाइदो त वाक़ई मां कयो आहे, इन ॻाल्हि में त मां ॾोहारी आहियां। जो मां ॾोहारी निकितमि त हिते किलो गोश्त कटींदा मुंहिंजी रान मां, गोश्त जो कटींदा त मां त चई माज़ूर थी वेंदुमि, ऐं माज़ूरी वारी ज़िंदगी खां सुठो आहे त मां मरी वञा। चई पोइ बसि हिकिड़ो ई रस्तो आहे, ख़ुदकुशी थो कयां। ख़ुदकुशी जो सोचे ऐं ॿाहिरि निकितो, छत ते आयो। छत ते बीह हेठि ॾिठईं त कुझु ॾिसण में ई न पियो अचे। त पासे खां वरी झूपड़ियुनि वारा रहंदा हुया, उन्हनि जो ई को माण्हू हुते खट ते सुतो पियो हेठि। हिन चयो बसि मां मरंदुमि। मथां आ जो कयईं, वञी किरियो हुन हमराह जे मथां। हमराह जे टंगुनि जे मथां करियो, हमराह जूं 2 टंगूं चट। 2 टंगूं चट त हमराह अची रड़ियूं कयूं। उनजा माइट डोड़ी आया। माइट जो डोड़ी आया, हिनखे अची पकतनि। पकड़े अची काज़ी वटि पहुता। काज़ी मज़दूर खे ॾिसी परेशान थी वियो त हिन भागे खे मथे छॾे आयो न, हिनखे हे काॾों वठी आया आहिनि। चयो बाबा छा थियो। चई बाबा असांजो हमराह सुतो पियो बेॾोही ऐं मथां किरी हुनजूं टंगूं तोड़ियूं अथई। चई काज़ी खे चऊं हाणे फ़ैसिलो कर। काज़ी चयो बाबा राति लॻी पई आहे, फ़ैसिलो सुबुह जो कंदासीं। हो विया, हिन खां पुछईं ॾे ख़बर। चई बाबा उहो वाणियो चए थो त तुंहिंजी टंग मां किलो गोश्त कटींदुमि। मां इहो सोचे सोचे परेशान थी वियुमि ऐं मां चयो हाणे माज़ूरी वारी ज़िंदगी खां सुठो आहे मां मरी वञा, जान छुटे। चई मथां किरियो आहियां त हेठि हो सुतो पियो, हुनजूं टंगूं टुटियूं आहिनि, इन में चई मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे। काज़ी खे हथु ॿधईं। चई बसि यार हाणे तूं मुंहिंजी जान बचाए ऐं माफ़ु कराए मिड़ई मूंखे। काज़ी चयो बसि भलाई थींदी, सुबुह जो ॾिसूं था छा थो थिए। ठीकु आहे, हे वञी सुतो। सुबुह थी, वाणियो आयो। चई बाबा काज़ी हाणे असांजो फ़ैसिलो कर, हे ॾोहारी आहे, हिन मूंसां वाइदो कयो हीअं हीअं हीअं। चई बाबा ठीकु आहे,
हिनखे ॾोहारी मञियो अथई, छा करिणो हाणे? चई बाबा किलो गोश्त कटींदोमांसि रान मां। चई ठीकु आहे। हुनखे चई बाबा छुरी खणी आ, प्लेट खणी आ, कटींसि। मज़दूर ॾिठो यार हे मूंखे चए पियो त मां हाणे तोखे बचाईंदुमि, हेॾे त हे मुंहिंजो कमु लाराए पियो। वाणे खे चई बाबा तुंहिंजो वाइदो छा थियल आहे? वाणे चयो बाबा किलो गोश्त कटींदुमि। चई बाबा पूरो किलो कटिजां, न किले खां घटि न किले खां वधि। चई अगरि थोरो बि घटि वधि कटींदे त ओतिरो तुंहिंजी रान मां कटींदासीं। वाणे ॾिठो हाणे फाओ यार मुंहिंजी ॻीची में थो अचे। चई मुंहिंजी रान मां जो हे गोश्त कटींदा त ॻाल्हि त वरी उहा साॻी थी वेंदी। चई पोइ मां जो माज़ूर थी वेंदुमि, वापारु केरु कंदो? काज़ी खे चई काज़ी असां घाटे जो सौदो न आहियूं कंदा, मां हिनखे माफ़ु कयो, हिनखे बख़्शो, मूंखे छॾियो, मां वञा थो। वाणी हुई करे करे निकितो। आया उहे, उन्हनि चयो बाबा हाणे असांजो फ़ैसिलो कर काज़ी, हिन असांजो बेॾोही माण्हू, हुन सां त हुन वाइदो कयो, ठीकु आहे, असांजो त बेॾोही माण्हू, हुनजो त को ॾोह ई कोन, मथां किरी हुनजूं टंगूं तोड़ियूं अथई। चई बाबा ठीकु आहे, तव्हांजो फ़ैसिलो कयूं था, जाइ वारदात ते वठी हलो। जाइ वारदात ते विया त खटि टुटी पई। चऊं बाबा हिते किरियो आहे, हीअं मथां किरियो आहे। काज़ी चयो ठीकु आहे, हे खटि हटायो, नई खटि खणी अचो। नई खटि खणी अची हुते रखियनि। चई बाबा हाणे हिनजो को माइटु, को हुनजो वेझो रिश्तेदार जेको हुनजो बदिलो वठे, हुनजो भाउ निकिरी आयो। हुनजो भाउ चयो मां बदिलो वठंदोमांसि। चई ठीकु आहे भाउ, हाणे ॻाल्हि ॿुध, हिनखे हिते ॿधूं था, हथ पेरनि जा ॿधूं था, हिनखे सुम्हारियूं था हिते, तूं हल मथे, उतां हली किर हिनजी टंगुनि ते, हिन जूं टंगूं तूं भञ। उन बि चयो सही आहे, मां हलंदुमि, हिन जूं टंगूं मां थो भञा हली। वठी विया हिनखे मथे जो वञी पए थो, हाणे 12 मंज़िल मथे पए थो त हिनखे बि चकर पिया अचनि। ॾिठई त हिनखे खटि एतिरी पई नज़र अचे, एतिरी खटि पई नज़र अचे त हिन ॾिठो यार हाणे हिनजी टंगुनि ते वञी डायरेक्ट किरां, टंगुनि ते किरां, खटि सां मुंहिंजूं टंगूं ॿाहूं बि टुटनि, उनजूं त टुटनि ई टुटनि, एतिरो मथे खां मां जो वञी खटि ते किरां, मुंहिंजूं टंगूं ॿाहूं टुटंदियूं। चई भाउ त अॻे ई जॾो लॻो पियो आहे, मां बि जॾो थी वेंदुमि। चई खटि ते सिधो न किरां, हेॾे या होॾे वञी किरां, पोइ त चई मुंहिंजो कमु ई लही वेंदो। चई बसि पोइ दम धणी हवाले। उते ई सोचे करे काज़ी खे चई काज़ी हाणे ग़रीब आहे, हिन खां कहिड़ा पलांद वठूं, असां चई हिनखे बख़्शियो, हिनखे माफ़ु कयो। बसि चई भले वञे। हो विया, मज़दूर खे घुरायो काज़ी। चई बाबा हाणे वञ तूं, हाणे आज़ादु आहीं, ऐं हाणे ॿियार को अहिड़ो कमु न कजां जेको वरी फाओ पंहिंजी ॻीची में विझी वरी हिते पइजांइ अची। चई न भाउ ॿियार ईअं कबो ई कोन, बसि मूंखे इजाज़त ॾे त मां वञा।